अस्सलाम वालेकुम दोस्तों। अज अस एक दफ़ा ॿीहर तव्हांखे स्ट्रीट लाइटुनि जी हालत ॾेखारींदासीं। पहिरियां भी तव्हांखे ॾेखारे चुका हुआसीं हॉस्पिटल रोड ते। हिन वक़्तु जेको असां तव्हांखे ॾेखारियूं था इहो आहे सिटी ग्राउंड कंडियारो ऐं छंडण मोरी जे भरिसां हीअ स्ट्रीट लाइटूं ॾिसो। हेठियां जेके बि ॾिसो था सभिनी दुकानदार बंदि आहिनि, पर सॼी राति हिननि जा पर्सनल बल्ब था ॿरनि ऐं मीटर यूज़ हुते। हाणे हे मथियों ॾिसो, मां तव्हांखे वरी ज़ूम करे ॾेखारींदो हलां। हे स्ट्रीट लाइट ॾिसो, परियां बि स्ट्रीट लाइट ॾिसो ऐं हेॾां बि मां तव्हांखे ॾेखारियां हीअ स्ट्रीट लाइट ॾिसो। प्लस में मां तव्हांखे ॾेखारींदो हलां हे साम्हूं स्ट्रीट लाइट ॾिसो, ठीकु आहे। ऐं हेॾे तव्हांखे हे सॼी छंडण मोरी ते स्ट्रीट लाइटूं लॻियल आहिनि। हिन रोड ते आख़िर छंडण मोरी ताईं पर ते स्ट्रीट लाइटूं लॻियल आहिनि। ऐं जेकी बि तव्हांखे हिन वक़्तु लाइटूं नज़र अचनि थियूं उहे टोटली दुकानदारनि जूं पंहिंजूं बल्ब यूज़ पिया था थियनि। हीअ सूरत हाल आहे। काॾे थी वञे बजट, हीउ सॼो शहर मुकमिल तौर ते। ऐं मां वरी तव्हांखे हिकु दफ़ो यादि ॾियारियां त हिननि में ॾिसो ज़रो बराबरि बि बल्ब नथो ॿरे। इन्हनि में असांखे इहा सम्झ नथी अचे त बैटरियूं आहिनि या उहे बि खणी हलिया विया। छा जी बजट था वठनि आख़िर? केरु ॾींदो हिननि जी बजट? ऐं छा जी बजट था वठनि? इहा बजट वञे काॾे थी? TMO जे पेट में थी वञे, टाउन चेयरमैन मुर्तज़ा शाह जे पेट में थी वञे? आख़िर केरु थो खणे हिननि जी बजट? ॾिसो सॼो शहर, हर दुकानदार जी बल्ब ॿरे थी, पर स्ट्रीट लाइट तव्हांखे हिकिड़ी बि हिते नज़र नथी अचे। ऐं हीउ सिटी ग्राउंड आहे। सिटी ग्राउंड ॾिसो मुकमिल तौर ते अंधेरो आहे हिते। मतिलबु हिते राति जो त केरु अची कोन थो। सिटी ग्राउंड ते राति जो गेट दर बंदि हूंदो आहे। बाक़ी हिन में बि का लाइटिंग वग़ैरह का चीज़ ई न आहे। ऐं हिन जी मां तव्हांखे बजट ॾेखारींदुमि सिटी ग्राउंड जी। उहा बि तव्हां बजट स्क्रीन ते ॾिसी सघो था। सिटी ग्राउंड जी बजट तव्हां स्क्रीन ते ॾिसी सघो था। हाणे तव्हां ॾिसो 19 लख रुपया सिर्फ़ु सिटी ग्राउंड जो आहे। सिटी ग्राउंड में अहिड़ो ख़ासि त कुझु बि कोन्हे जो असां चऊं त 19 लख रुपया ख़र्चु थींदो आहे। बहरहाल स्ट्रीट लाइटुनि जी ॻाल्हि कजे त 24 लख रुपया स्ट्रीट लाइट जी आहे, जेका असां जॾहिं खां वठी स्ट्रीट लाइट लॻियूं आहिनि तॾहिं खां वठी असां ॾिठो ई न आहे त को स्ट्रीट लाइटुनि ते ख़र्चु थियो हुजे ऐं दुबारा मरम्मत कयूं हुजनि। मां त पंहिंजी ज़िंदगी में सिर्फ़ु हिकु दफ़ो ई ॾिठो आहे त स्ट्रीट लाइटुनि ते मरम्मत थी, सो बि कुझु हिसो ॾिठो त बाक़ी ते जेके तव्हांजे अॻियां आहिनि सो इहे बाक़ी तव्हांजे अॻियां आहिनि मुकमिल तौर ते बंदि लॻी पियूं आहिनि पूरे शहर जूं। हिन वक़्तु मां जेको तव्हांखे ॾेखारींदो सिटी ग्राउंड जे ॿाहिरियां आहिनि जेको छंडण मोरी रोड ते। बाक़ी हॉस्पिटल रोड ते मां पहिरियां बि तव्हांखे ॾेखारे चुका आहियूं ऐं इनशाला मां तव्हांखे पूरे शहर जूं ईअं ई ॾेखारींदुमि।